बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मौजूद दोस्तों, असीं मसनवी रूमी शरीफ़ पढ़ी रहिया हुआसीं। अॻिलो किसो 25 हो, मकर ऐं फ़रेब ऐं वज़ीर खे नेठानियूं रसण जो बयानु। हाणे किसो नंबर 26, वज़ीर मकार जो क़ौम में ॾिफेड़ विझणु। चूं वज़ीर मां करे बद एतिक़ाद दीन ईसा रा बदल करद अज़ फसाद। जॾहिं मकार बद एतिक़ाद वज़ीर हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे दीन खे फ़साद विझण जे लाइ बदिलायो। वज़ीर ॿियो मकर उहो कयो जो वाइज़ करणु छॾे ॾिनई। अकेलाईअ में वेही रहियो। 40-50 ॾींहंनि खां पोइ मुरीदनि में शौक़ु वधियो ऐं चवणु लॻा त तोखां सवाइ असांजे लाइ रोशनी न आहे। लठ खां सवाइ अंधो कीअं हली सघंदो। असीं ॿारनि वांगुरु आहियूं, तूं दाई आहीं। असांजी परवरिश कर ऐं तरबियत कर। तॾहिं मकार जवाबु ॾिनो त मुंहिंजी जान बि अव्हां लाइ हाज़िर आहे, पर मूंखे ॿाहिरि अचण जो हुकुम न आहे। 12 मुरीद आया ऐं चवणु लॻा त असांखे तुंहिंजियुनि मिठियुनि ॻाल्हियुनि जी आदत थी वई आहे। तोखां सवाइ असांजो चारो न आहे। महिरबानी करे असां ते एतिरो ज़ुल्म न करे जीअं मछी पाणीअ खां ॿाहिरि तड़पंदी आहे। असीं ईअं तड़पूं पिया। ख़ुदा जे वास्ते असांजो फ़रियाद ॿुध।